नाज़रीन, शिकारपुर खां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त गोलो दड़ो जे ॻोठ ग़ुलाम रसूल जाफ़री जे ॻोठाणनि औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि कलाम पाक खणी नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ लखीदर घंटाघर चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि क़ुर्बान जाफ़री, इमदाद जाफ़री ऐं औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु शिकारपुर खां हाज़ुरीअ तां मोटंदड़ ॻोठ काबालो भरिसां असांजे नौजवान अब्दुल्ला जाफ़रीअ खे फ़तेह मोहम्मद जाफ़री ऐं ग़ुलाम नबी जाफ़री नाक गोलियूं हणी क़तल कयो आहे। असांजी कंहिंसां का दुश्मनी न आहे। जवाबदारनि मथां केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे। हू बाअसर आहिनि। हद जी पुलिस बि उन्हनि जी वांगार में पूरी आहे। बहितर असांखे केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।